खैरपुर रिपोर्टर अब्दुल रज़ाक शेर फकीराबाद ब्रेकिंग फकीराबाद ऐं भरपासे में हलंदड़ मंशात ऐं समाजी बुराइनि ख़िलाफ़ सिविल सोसाइटी गंबड़ तरफ़ां एहतजाजी रैली कढी मुज़ाहिरो कयो वियो। फकीराबाद समाजी तंज़ीम जे सदर सिकंदर चांडियो, जनरल सेक्रेटरी वफ़ा जागीरानी, फरीद ख़ास किले जी अॻवानी में पोस्ट ऑफिस फकीराबाद खां प्रेस क्लब फकीराबाद ताईं एहतजाजी रैली कढी मुज़ाहिरो कयो वियो। फकीराबाद मंशा जा आला ख़त्म कराए नौजवान नस्ल खे तबाह थियण खां बचायो वञे। मंशा सबब हज़ारे नौजवाननि जूं ज़िंदगियूं बर्बाद थियनि पियूं। सिकंदर चांडियो फकीराबाद मंशा सबब समाजी बुराइनि में वाध अची वई आहे, जंहिं सबब स्कूल में पढ़ंदड़ शागिर्द मुख़्तलिफ़ समाजी बुराइनि में मुब्तला थी विया आहिनि। वफ़ा जागीरानी फकीराबाद एसएसपी खैरपुर मंशियात ऐं समाजी बुराइनि जो नोटिस वठी कानूनी कार्रवाई करे त जीअं नौजवान नस्ल तबाही खां बची सघनि। अॻवान अजमल लाशारी साहब सदर मार्केट नगर में फकीराबाद फटिए जाने हैं, शुक्रगुजार हैं। फकीराबाद जायजी मसले में